नौशर फ़िरोज़ मां वाक़िआ अपडेट कंदालू रिपोर्ट करे रहिया रिज़वान अली जमानी। कराची गवर्नमेंट ऑफ सिंध पारां 11 सेप्टेम्बर 2025 ते हिकु ऑर्डर नामो जारी कयो वियो हुयो त ज़िले नौशर फ़िरोज़ जे 3 पुलिस एहलकारनि खे लाड़काणो कंदकोट कशमोर ॾांहुं बदिली करे कराची ऑफिस में रिपोर्ट तलब कई वञे, मगर ज़िले नौशर फ़िरोज़ ऐं तालका मोरो में कानून जी तौहीन कई पई वञे। मोरो थाणे जो करता धरता बणियल पुलिस एहलकार नाले वहीद जैसर मोरो शहर में हलंदड़ मुख़्तलिफ़ मंशात फ़रोशनि ऐं फाशी जे अॾनि तां भत्तो वसूल कंदो रहंदो हुयो, जेको मोरो शहर में सरेआम शराब पी शहरियुनि सां गुंडागर्दी करे थो ऐं चवे थो त मूंखे बासर माण्हुनि जी सपोर्ट मिलियल आहे, मां ड्यूटी न कंदसि ऐं सरेआम शराब पीअंदसि, बदमाशी कंदसि, जंहिंमें दम आहे मुंहिंजो नालो वठी ॾेखारे मुंहिंजे शहरनि आइजी मोरो जो शहरनि आइजी सिंध गुलाम नबी मेमन, डीआईजी शहीद बेनज़ीराबाद परवेज़ अहमद चांडियो, एसएसपी नौशर फ़िरोज़ मीर रोहिल ख़ान खोसो खे अपील कई आहे त हिन शराबी पुलिस एहलकार खे फ़ौरन लाड़काणो मोकिलियो वञे या क्वार्टर घाट कयो वञे।